परनि जो बाग हुयो को नूरानी बाग, उते परियूं ॿरियूं हूंदियूं। हे उहो पहाड़ आहे, हिन में गोकल देव ते बंदि आहे। हिननि चयो त भाउ हे 7 पहाड़ असां टपी करे ला मकान वेंदासीं। हे वञनि था पिया। बस दोस्तों खैर सां पहुची वियासीं नूरानी ते दरगाह शान। बस साईं सिक्योरिटी खां पोइ सिक्योरिटी चेक हुयो, जिते रिकॉर्डिंग मना हुई, चयो अॻिते वरी हला हुआ। नूरानी नूर हर भला दूर। बस साईं रस्ते में वञूं था पिया। नूरानी नूर हल भला दूर हुनजे मज़ार ते पहुचण वारा आहियूं। रस्ता कुछ अहिड़ा। बस साईं पोइ सिक्योरिटी चेक कयो, पोइ जीए शाह नूरानी। हेॾो मस्जिद आहे सॼे पासे खां। जीए शाह नूरानी, शाह नूरानी मज़ार ते साईं मौजूद आहियूं। फातिहा वग़ैरह पढ़ी से, दुआ बुआ घुरी से। असांजा दोस्त हर कंहिंजो साईं पंहिंजो अक़ीदो आहे कि मन्नत खणी था अचनि या आरज़ू खणी था अचनि हिते, के पंहिंजी मुश्किलात ॿुधाइनि था। हे ॾिसो बराबर में ई मस्जिद आहे। पंजाब खां काफ़ी माण्हू अचनि था पिया। तोता छोता जाम वेठा आहिनि साईं। ओ ई आहे। हे साईं बस अल्लाह पाक हर मुसलमान खुश हो आबाद रखे, उन्हें दुआओं कबूल फरमाए। बिलावल शाह नूरानी आयल हुआसीं, फातिहा वग़ैरह पढ़ी। मां कॾहिं न आयो आहियां, पहिरियों दफ़ो आया आहियूं साईं। हिते धमाल वग़ैरह हणनि था, उहा जॻह आहे। हाणे बस वञूं था पिया साईं गोकुल देव, जातो जा परियूं खणी आहिनि। छा आहे उते आहे छा? नूरी बाग आहे गोकुल देव। हाँ जाते परी तड़को खणी दो परनि खे ॾिसो साईं उहो गोकुल देव सखी बिलावल शाह नूरानी। साईं हाणे बस वञूं था पिया गोकुल देव ॾे। हे रस्तो आहे मज़ार खां राइट हैंड ते मथे पहाड़ी ते, ऐं भिक मां हेॾनि दरिया माना नदी उहा हले थी पई परियां न। उहो त आस्थाना ठहियल आहिनि, राइश वाशरूम ठहियल आहिनि, रज़ायूं शनोकर काटियूं बाहि मच। दाल फ्राई उस्ताद फरमाइश हो गई है, दाल फ्राई साईं आस्थाने ते। साईं मानी खाइण खां पोइ दाल फ्राई ऐं कद्दू खाइण खां पोइ मां हिकिड़ी शइ हिते शाह नूरानी ते ॾिठी आहे, नोट कई आहे। हिते साईं उहा जेका न हूंदी आहे गिदामड़ी जा वण जाम आहिनि, पुराणा। हे ॾिसो हिते साईं शाह नूरानी ते गिदामड़ी जा वण वॾा। हे ॾिसो केॾो पुराणो अवाइली वण। हे ॾिसो कबूतर गेरा, हाय हे छड़ गिदामड़ी जा वण। हेॾा बि गिदामड़ी पुराणा अवाइली वण। इहा हिकिड़ी शइ नोट कई से हिते। बाक़ी गोकुल देव ॾे हलूं था, आस्थाना ठहिया पिया आहिनि, चांहि बोतल जूस जा रस्तो हलल आहे। चयनि था त भाउ हिते अॻे परनि जो बाग हुयो को नूरानी बाग, उते परियूं ॿरियूं हूंदियूं। गोकुल देव उतां ताईं खणी वेंदो परनि खे। वधीक रब थो ॼाणे हक़ीक़त छा आहे, सचाई छा आहे। हलदे साईं चश्मनि मां नदियूं नाला टपणा था पइनि।
पर माण्हू ये गंदगी त इहा हाणे तव्हां वधीक समझदार हो, मां नथो चवां। चश्मनि जो पाणी अचे थो पियो। हलल आहे न चंदा। ॾिसो गंदगी है बाबा असां ई कई आहे, छा कयो हाणे। नूरानी बाग ॾे रवां दवां साईं, हलूं था पिया अञा गोकुल ॾे। हलणा हलला आहिस्ता आहिस्ता। साईं सोट उस्ताद लीडिंग पोजीशन वरिती आहे, उस्ताद शबीर। ऐं हलल आहे गोकुल ॾे। मूंखे लॻे थो इहो साम्हूं पहाड़ में आहे। साईं उस्ताद शबीर लीडिंग पोजीशन पाणी मां ऐं फ़कीर वाजिब अॻ में पहुची चुका आहिनि। नदियूं नाला क्रॉस कंदे कंदे अॻिते बस साईं उस्ताद शबीर नदियूं नाला क्रॉस कंदो गोकुल जी वादियुनि ॾे रवां दवां। ओया साईं गार आहे, पहुची वियासीं। हे साईं हे उहो पहाड़ आहे, हिन में गोकुल देव ते बंदि आहे। अॻे चइंदे शफ़क़त कहिड़ो बाग? नूरी बाग। हिते चवनि था साईं परियूं हूंदियूं। हिन पाणी हिते को तालाब वाला या पाणी बहंदो आहिनि चश्मा अहिड़ा, त उहो ईंदो आहिनि हमलो कंदो आहिनि। पोइ वरी साईं हाणे वधीक एक्चुअल छा आहे साईं, माज़रत अगरि का कमी पेशी मां को थी वई हुजे त वरी हे उहो पहाड़ आहे साईं गोकुल देव जंहिंमें बंदि आहे। चवनि था शाह नूरानी ते वॾो साईं ख़तरनाक माण्हू वेठा, नास्ता ना देगड़ा चाढ़ियूं पंहिंजा खाया पिया। वॾो पहाड़, वॾो गिदामड़ी जा वण, गिदामड़ी साईं, गिदामड़ी सिंधी यारी। असां साईं हाइकिंग कयूं था पिया। हे ॾिसो शाह नूरानी ते गोकुल देव जे पहाड़, नूरी बाग, शाह नूरानी, नदियूं चश्मा। इनायत साहब रिकॉर्डिंग कंदे रील्स। इनायत फोटो जो पेज आहे साईं, हुनखे लाइक या फॉलो शेयर करे छॾिजो। ॾिसो केॾी महिनत करे थो इनायत भुट्टो साहब। ऐं फ़कीर वाजिब, उस्ताद शाबिर साईं, शाह नूरानी जहिड़ा अहिड़ा चश्मा। हे असांजा दोस्त हिन पहाड़ में साईं गोकुल देव बंदि आहे। हेॾो हे साईं फ़कीर वाजिब मौसम जे आहे नज़ारनि जा मज़ा वठंदे। इनायत भुट्टो साहब बि पहुची चुका आहिनि मैदान ते। बस साईं गोकुल देव खे हिन पहाड़ में बंदि थींदे ॾिसण खां पोइ हाणे उस्ताद काॾे वठी हलंदव शफ़क़त? साईं हाणे असां लाहौर वेंदासीं, जेके 7 जबल आहिनि उहे पार करे असां हितां वेंदासीं। अच्छा तक़रीबन 1 कलाक जो सफ़र आहे। इंशाल्लाह एंजॉय कंदासीं बहितरीन नमूने सां। वाह वाह, शाह नूरानी जा नज़ारा साईं। हे नूरी बाग खां थी हे ॾिसो गिदामड़नि जा वण। साईं हिन फैमिली को पुछियोसीं, हिननि चयो त भाउ हे 7 पहाड़ असां टपी करे ला मकान वेंदासीं। हे वञनि था पिया, ॿुधव सभु वञनि था पिया ओॾो लहंदा अहिड़ा 7 जबल आहिनि माना, चढ़ंदा वेंदा, पूरी फैमिली, नंढा बोतला हर शइ खयूं था वञनि। शेयर बाबा शेयर थींदो हले। हे गोकुल देव वारो पहाड़ जंहिंमें उहो बंदि आहे। हाणे हलो 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 साईं शेयर बाबा शेयर शेयर। अॻिते जो नज़ारो ॾेखारियांव थो जेसि ताईं शेयर थी वञे। ऐं नौजवान साईं जबल पार कंदे चश्मनि मां टपंदे गोकुल देव जी छपर छांव मां थींदा। हे ॾिसो हे उस्ताद शबीर बि, शफ़क़त, इनायत, फ़कीर वाजिब अली ऐं शाह नूरानी ॾे रवां दवां।